अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। अदा जे माना नेटवर्क जो वॾो मसइलो आहे। बहरहाल और ममतान मोलाई चवंदो आहे घुमण लाइ पिजोर आहे, लुॾण लाइ हिंदोर आहे। अलाह जॾहिं चाहींदो न उहा हर शइ जीअं चाहींदो तीअं थींदो। सो मूं ज़ोर जी निमाज़ पढ़ी उन मस्जिद में बरक़ात मुसाफ़िर लाइ ॾिसो अलाह साईं केॾी आसानी फरमाई आहे। सुनतूं नफ़ल सभु माफ़ पर फ़र्ज़ बद बसि अलाह जा थी करे ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी ॾाढी थोरी आहे। सो 5 वक़्त निमाज़ क़ुरान शरीयत हींअर फ़रमान ऐं फ़रान जी प्राडो गाॾीअ में मां पियो घुमां। अलाह साईं हिननि जी रोज़ीअ में रिज़्क़ में ईमान में अमल में बरकत अता फ़रमाईंदो। अलाह साईं हिननि जे 70 नसलनि खे 70 नसलनि खे सखी रखंदो। ताजरनि खां ताजर हूंदा। दुनिया में माण्हू आयो थोरे वक़्त लाइ, दुनिया में पंहिंजो पाण माण्हू मञाए वञे ताकी दुनिया खे ख़बर पए त अहिड़ा 10 सरब सिंध में हुआ। बसि रहंदी नालो अलाह जो। 100 साल पहिरें ॿिया हुआ, 100 साल खां पोइ ॿी दुनिया हूंदी, असां न हूंदासीं। साईं फरमान साहिबु छा चवंदो, दुनिया केतिरी मुख़्तसर आहे ऐं दुनिया में पंहिंजो पाण माण्हू कीअं मञाए वञे। मां त ॻाल्हाए तबाह थी वियो आहे। वरी शुरू थियो तव्हां। जी जी असल जेका कामयाबी आहे। अच्छा हिते शुरू थियो हिते जी। अस्सलाम वालेकुम। सभिनीनि ते ॾिसण वारनि खे मुंहिंजो सलाम। अदा नवाज़ सेवाणी असां वटि अॼु घुमण आयो आहे, ॾाढी ख़ुशी थी। अदा असां वटि टाइम कढी आयो। असांखे बि मसरूफ़ ज़िंदगी मां हिकिड़ो ॾींहुं मिलियो त असां बि जेको आहे सो ऑफिस जे कमकारनि खां हटी करे बड़े संग सां असां टाइम स्पेंड कयोसीं। त नवाज़ साहिबु असल कामयाबी इंसान जी आहे त इंसान जो किरदारु सुठो हुजे। ॾिसो पैसो दुनिया ॾोकड़ इहे ईंदा वरी वेंदा वरी ईंदा पिया। खोड़ बादशाह आया वरी उरूज थिया ज़वाल थिया। इहा दुनिया ईअं पई हलंदी, उरूज ज़वाल ज़िंदगी जो हिसो आहे। पर जेको इंसान जो किरदारु सुठो हूंदो, तव्हांजी शख़्सियत सुठी हूंदी त तव्हांखे माण्हू यादि बि कंदा, तव्हांजो नालो ॻाइबो बि सही। मरण खां पोइ केरु इहो कोन चवंदो था फलाणे माण्हू वटि हेतिरो पैसो हो या हेतिरियूं गाॾियूं हुअसि। चवंदा था फलाणो माण्हू हीअं मिलंदो हो, हुनजो इख़लाक़ सुठो हो। जे ॻाल्हि थींदी त इख़लाक़ जी थींदी, जे ॻाल्हि थींदी त किरदार जी थींदी। बाक़ी इहे माल मता पैसो ॾोकड़ इहे सभु हिते रहिजी इहो तव्हांजो पंहिंजो कोन्हे। हो चवंदा आहिनि न त जेकर तव्हां जंहिं ॾींहुं मरंदव त तव्हांजो कारोबार ॿिया खणी वेंदा, गाॾियूं ॿिया खणी वेंदा, मिल्कतूं ॿिया खणी वेंदा, मायूं ॿिया बणिजींदा। त इहो सभु तव्हांजो हिते फ़ानी आहे। असल जेको रहंदो, जेको ॻाईंदो, जेको माण्हू ॿुधंदा, उहो तव्हांजो किरदारु आहे। जी फरहान साहब खे जी फरहान छा मैसेज ॾींदो? बसि इहो ई मैसेज आहे त हिक ॿिए सां मोहबत कयो, नफ़रतूं न फैलायो ऐं ॿुधी ॻाल्हि खे अॻिते न फैलायो, पाण तस्दीक कयो ऐं तनक़ीदुनि खे करण खां गुरेज़ कयो, तनक़ीदूं न कयो। जेतिरो थी सघे इंसान ज़ात सां मोहबत कयो, हिक ॿिए सां प्यारु रखो, मोहबत रखो, रिश्तेदारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु कयो। ॾुखे वक़्त में बि माण्हुनि जे लाइ दुआऊं कयो, सुखे वक़्त में उन्हनि माण्हुनि खे न विसारियो जेके ॾुखे वक़्त में तव्हां सां गॾु हुया। इहो मैसेज आहे। सही अला दीनदारनि ऐं ग़रीबनि जी इज़त जेका मोहम्मद रसूलुल्लाह जी तालीम हुई। मोहम्मद रसूलुल्लाह यतीमनि खे ॾिसंदा, उन्हनि खे कुलनि ते खणी पंहिंजे घर वठी ईंदा। हे आयशा ही तुंहिंजो बच्चो आहे, तूं हिनजी अम्मा ऐं मां हिनजो अबो आहे। सो बाबा दीनदारनि जी इज़त जेके कंदा न, उन्हनि जी इज़त अलाह कंदो, मां छा कंदुसि। सो ॾाढ़ी टोपी हिकु मोहम्मद जी उहा सुनत अथव। सभु सुनतूं हिते रहिजी वेंदियूं। ॾाढ़ी मोहम्मद जी उहा सुनत अथव जेका तव्हां ते क़बर ते गॾु हलंदी। सो हिकु दफ़ो ॿीहर सभिनि माना जेके ताजर वापारी सरमाएदार मूंखे ॾिसो था, 1.25 लख माण्हू मूं वटि बि आहिनि। मां बि को सुञो बुखियो कोन आहियां। सुञाई ते अलाए वॾी करे वियो आहे। सो सभु माण्हू इहा सोचो त बसि असांजी दीन वारी ज़िंदगी भली गुज़रे। मुंहिंजी नमाज़ हुजे, मुंहिंजो क़ुरान हुजे। ऐं ॿियो फरमान साहिबु मैसेज ॾियो, जेके आए रोज़ मायुनि ते घर वारनि ते माण्हू तशदुद था कनि, उन्हनि खे को मैसेज ॾियो यार। अदा नवाज़ भाई जेका ख़वातीन जे हुकूक लाइ ॻाल्हि कंदो आहे, ॾाढी बहितरीनु आहे। औरतूं असांजूं माऊं, असांजूं भेनरूं जेके आहिनि, इहे असांखे तरबियत करे मथे मोकिलनि थियूं। उन्हनि ते ॾाढ जेको आहे सो सरासर ज़ुल्म आहे ऐं ख़ुदा खे सख़्तु नापसंद आहे। असां बि इहे ॻाल्हियूं को साईं दीन वारनि इंसाननि खां, दीन वारे माण्हुनि खां, उलमा खां सिखियूं आहिनि। औरत जो वॾो एतिराम कयो ऐं औरत खे दीन वॾो एतिराम ॾिनो आहे। असांजे सुहिणे नबी वॾो औरत खे जेको असल इज़त औरत खे ॾिनी, उहा असांजे नबी सुहिणे ॾिनी, जंहिं औरत खे वॾो मक़ाम अता कयो। त उन हिसाब सां औरत खे पंहिंजी माउरनि भेनरुनि जी इज़त कयो। ऐं मायुनि खे जेके असांजे अक्सर जेको कल्चर आहे सिंध जो, कल्चर त ख़ैर असांजो न आहे, माफ़ु कजो, पर अक्सर जेको असां वटि हिते आहे त मायुनि खे मार ॾिनी थी वञे, उन्हनि खे घरां कढियो थो वञे, उनजी तदलील कई थी वञे। इहा न हुजणी खपजे। इन जे लाइ असांजा नौजवान जेके अॼुकल्ह शौर वारा आहिनि, जेके पढ़नि लिखनि था, उहे जेको आहे सो अॻिते अचनि।